PTI बानी इमरान ख़ान के ख़िलाफ़ दाख़िल केसिस की ॿुधणी कंदड़ एहतिसाब अदालत के जज मोहम्मद बशीर पंहिंजी रिटायरमेंट ताईं मोकल की दरख़्वास्त ॾेई छॾी आहे, जंहिंजो सबबु हिन तबियत ख़राब हुजण ॿुधायो आहे, जंहिं ज़रिए मूजिब जज मोहम्मद बशीर 14 मार्च 2024 ते रिटायर थी रहियो आहे, पर हुन नौकरी जो मुदो ख़त्म थियण खां अॻु ई मोकल जे लाइ ख़त लिखी छॾियो आहे। ज़रियनि मूजिब जज मोहम्मद बशीर 24 जनवरी खां 14 मार्च ताईं मोकलिन जे लाइ ख़त लिखी छॾियो आहे। एहतिसाब अदालत जे जज मोहम्मद बशीर ख़त इस्लामाबाद हाई कोर्ट ऐं इंसाफ़ ऐं कानून वारी वज़ारत खे लिखियो आहे। ज़रियनि ॿुधायो आहे त जज मोहम्मद बशीर जे लिखियल ख़त हाई कोर्ट ऐं कानून ऐं इंसाफ़ वारी वज़ारत खे मिली वियो आहे। ज़रियनि मूजिब लिखियल ख़त में एहतिसाब अदालत जे जज मोहम्मद बशीर लिखियो आहे त तबियत ख़राब हुजण सबबु ड्यूटी तां मामला अंजाम नथो ॾेई सघां, उन करे मुंहिंजी रिटायरमेंट ताईं मोकल मंज़ूर कई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।